पर इन वक्त तव्हांखे मुंहिंजी इज़त रखणी पवंदी ऐं छोकिरी खे उन्हनि जे हवाले करणो पवंदो। तव्हांजी इज़त लाइ त मुंहिंजी जान बि हाज़िर आहे बाबा साईं। त पोइ ही सभु छो? छा लाइ? ॿुधा मूंखे, ख़ामोश छो आहे? मां छा कयां? ॻाल्हि खे मां किथां शुरू कयां? सच पुछी न त लफ़्ज़ मुंहिंजो साथी कोन था ॾियनि। ईअं सम्झ त मां पुल सरात ते बीठो आ, न पाण में विख अॻिते वधाइण जी हिम्मत तो सम्झां न वरी पोइ ते मूंखे मुंहिंजे सोट सोढल अहिड़ी जाइ ते अची बीहारियो आहे जिते बदनामी खां सवाइ मूं वटि को बि रस्तो कोन्हे। इन बदनामीअ जी घुलंदड़ हवा खे मां बारूद जी बोई में दॿाइण जी कोशिश थो कयां। बदनामी? कहिड़ी बदनामी मुराद? मां सम्झुसि कोन। बाबा साईं, इहो मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां। न मां तव्हांजे साम्हूं हक़ीक़त बयानु करे थो सघां, न वरी मां तव्हां सां कूड़ ॻाल्हाए थो सघां। रज़न, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। जेकॾहिं मुराद खे छोकिरी असांजे हवाले करणी हुजे हा त हिते मंसूर ख़ान खे बीहारियो न बीठो हुजे हा, सिधो हुनखे पंहिंजी औताक ते वठी वञे हा। हुनखां कुझु वाइदा इक़रार ऐं कसम वठी पोइ छोकिरी हुनजे हवाले करे हा। ऐं हू पाण में मिली भगत करे का प्लानिंग ठाहिनि पिया। तव्हां हुननि खे गौर सां ॾिठो न था गौर सां त हू कंहिं प्लानिंग में मसरूफ़ आहे। मुराद, मां तुंहिंजी इज़त खे पंहिंजी इज़त सम्झो आहे। जेका बि ॻाल्हि आहे खुली कर। जेकॾहिं हक़ीक़त खे लिकाईंदे न त मां हिन मसइले खे हल न करे सघंदुसि। बाबा, मां चाहियां थो त तव्हां हिननि खे वापसि कयो। मां तव्हां सां वाइदो थो कयां त 2 ॾींहंनि खां पोइ मां पाण अदीअ खे वठी हुननि वटि छॾे ईंदुसि। मुराद, तूं छा थो सम्झे त छा हो हिन ॻाल्हि ते राज़ी थी वेंदा? न, कॾहिं बि न। छो त हू आया ई झेड़े लाइ। छोकिरी जो त सिर्फ़ु बहानो आहे, बहानो। जेकॾहिं असां हुननि जो इहो बहानो ख़तमु न कयोसीं न त पोइ इहो मीर जाफ़र हिते रत जा दरिया वाहींदो। दरिया। मां न रत वहाइण खां डिॼां थो, न ई वरी माण्हू माराइण खां डिॼां थो। इहे जेकॾहिं ॻोठ जे ॿाहिरां बीठा